हैदराबाद का वाक़िया आगाह कंदासीं। हैदराबाद शहर में मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ क्रैक डाउन कयो वियो आहे। 9 ॼणनि खे मंशियात समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार थियल में मिर्ज़ा हामिद बेग, सुमेरा चांडियो, अब्दुल गफ़ार, वारिस सोलंकी ॿिया शामिल आहिनि। एम्बुलेंस मां 25 कटनि में पियल 250 किलो खाम माल ऐं 100 ते तैयार थियल मेन पुड़ियूं पिणु हथ आयूं आहिनि। पुलिस जो इहो चवणु आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम खबर आहे अवां शेयर करियूं पिया हैदराबाद शहर में मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ क्रैक डाउन कयो वियो आहे। 9 ॼणा गिरफ़्तार कया विया आहिनि। जॾहिं त मंशियात हथ कई वई आहे। गिरफ़्तार थियलनि में मिर्ज़ा हामिद बेग, सुमेरा चांडियो, अब्दुल गफ़ार, वारिस सोलंकी ऐं ॿिया शामिल आहिनि। एम्बुलेंस मां 25 कटनि में पियल 250 किलो खाम माल ऐं 100 तैयार थियल मेन पुड़ियूं मिलियूं आहिनि। पुलिस जो इहो चवणु आहे। इन हवाले से वधिक अपडेट्स मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद है धरती टीवी जो रिपोर्टर शब्बीर अबड़ो। जी शब्बीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद शहर में मंशियात फ़रोशनि खिलाफ़ क्रैक डाउन जारी है। मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस 9 ॼणनि खे गिरफ़्तार करे मंशियात हथ करण जी दावा करे छॾी आहे। हुसैनाबाद पुलिस जी दावा है त उन्हनि मेहरान आयल मिल वटि चेकिंग दौरान एम्बुलेंस के मशकूक ॾिसी रोके तलाशी वरिती त एम्बुलेंस मां 25 कटनि में पियल 250 किलो खाम माल ऐं 100 तैयार थियल मेन पुड़ियूं मिलियूं आहिनि। पुलिस मूजिबि एम्बुलेंस में सवार मिर्ज़ा हामिद बेग ऐं सुमेर चांडियो के एम्बुलेंस नंबर RIS 187 समेत तावील में वरितो आहे। अहिड़ी तरह हटड़ी पुलिस जी दावा है तो उन्हनि हालाला के रोड तां अब्दुल गफ़ार के मेन पुड़ियुनि जे सामान सां भरियल लोडर समेत गिरफ़्तार कयो आहे। गॾोगॾु उन्हनि ॿी कार्रवाई में चांग मोड़ वटां वारिस उर्फ सुनील सोलंकी के 140 किलो खाम माल समेत गिरफ़्तार करण जी दावा कई है। अहिड़ी तरह उन्हनि टीं कार्रवाई में गेलू नूनारी वटां मज़दा ट्रक समेत शबीर कातियार, आमिर खान, उबैदुल्ला पठान ऐं सलमान के गिरफ़्तार करे 15 कटा मेन पुड़ियुनि में इस्तेमाल थींदड़ खाम माल जा हथ कया आहिनि। ठीक है शबीर अबड़ो, अवां जी मेहरबानी।